दोतन जा बाहर तो में भी है वे अली मां अचो भी ने आ दोते जे तसलसल के बचायो इने खिलची अची असा निड़ी पटियो जेको असा सा बार-बार केड़ा असा सा जुल्म कंदो तो रहे केड़ा असा जे तालीमी इदारन में हिरासमेंट जा केस चंदा ते केड़ा जेको है सो ये वडेरा के गरीब हारिया के गाड़ी हणी मारे ना छडिन ते के वरी ये वडेरा जा वाका जे के आहिन से जमीनुन ते कब्जा करे असा के लाश जनता सो सिंध जी आवाम सिंध जा माण्हू सिंध जी गैरत जेका है इन्हनि खे ललकार करे थी अमेरिका अंदर हिकिड़ो कारो मरे थो सॼी अमेरिका अंदर कारा गॾिजी कोरा मचाईंदा सो अॼु जेको सिंध जो जेको रवैयो आहे उहो सरदारी लाइ अहिड़ो ई आहे अॼु सिंध में को बि जेकॾहिं लाश किरंदो वो ज़रदारी जी मार्फत ही करे तो सभी के खबरात बाबा ये कम ज़रदारी कंदा पीपल्स पार्टी करे पी सो अजे वो सागो असा के बुरन सा वो ही रवयो रखणो आहे कावण क्रोध वारो रवयो रखणो आहे असा घणो इनन के चोसी असी पूरा मुनायो असी घणो इनन के यो चोसी बाबा असी सिंधी समाज जना आयो असा घणो इनन के यो भी चोसी तासी जेको आहे सो पावन बदन वाली वाट ते यकीन कंदा आयो अमल कंदा आयो पर इनन असा जो नाजायज फायदो वरतो आहे असा उन नाजायज इस्तेमाल करे रहा आहिनि हाणे जेको मामलो आहे उहो मामलो आहे इन्हनि जी अखि कटण जो उहो मामलो आहे इन्हनि खे अखि ॾेखारण जो उहो मामलो आहे इन्हनि जी निड़ी पटण जो जेसि ताईं ज़रदारी जी निड़ी न पटबी तेसि ताईं सिंध तां इहो कैंसर न हटबो सो इन ई लाइ सॼी सिंध जो जेको शऊर आहे जेके सिंध जा गैरतमंद आहिनि जेके साईं चिमसा ते फ़िक्र न सलाड़ियल आहिनि या हूअ बि जेके सिंध खे मां सम्झनि था सो अचो हीअ लाश तव्हांखे सॾे रहिया आहिनि हीअ तमामु वॾो एहतिजाज आहे ये तारीख़ जो तमाम बड़ो एहतजाज है मुसलसल 24 कलाकनि खां लाश पिया आहिनि उहे सॾे रहिया आहिनि तव्हांखे उहे इंसाफ़ जी ख़ातिरी करे रहिया आहिनि लाश बि इंसाफ़ जी ख़ातिरी करे रहिया आहिनि ॿुॾी मरणु घुरिजे अहिड़नि हुकुमराननि खे ॿुॾी मरणु घुरिजे अहिड़ी रियासत खे ॿुॾी मरणु घुरिजे अहिड़ी सिक्योरिटी फोर्सिस खे जेके नंढड़े मामलनि ते हाथ फिराए करे छॾींदा आहिनि माण्हुनि खे टंगू कढी छॾींदा आहिनि अॼु ही वॾेरनि जा जेके आहिनि चुड़वाक ॿार इहे माण्हू मारींदा था वञनि कंहिं बि पुलिस वारे में गैरत कोन्हे का उन्हनि खे वञी हाथ फिराए करे हुननि जी मुंडीअ में वञी गोली हणे सरदारी तोसा भेड़ो आ सरदारी तोसा भेड़ो आ वकलानत तोते सरदारी ओ तोता मारा सरदारी तो कुंधर मारा सरदारी सो मुंहिंजा दोस्तों साथियों साईं ज़ैन शाह जी अॻुवाणी में धरणो जारी आहे असांखे जेको बि हुकुम कयो वेंदो असीं साईं ज़ैन शाह जो हुकुम खे लबेक कंदासीं असीं हाणे हिन ज़रदारी लीग खे न छॾींदासीं पीपल्स पार्टी खे न छॾींदासीं उते खां वठी करे हिननि जो सेम रवैयो रहियो आहे इहो रवैयो जेको इन्हनि मुसलसल रखियो आहे माण्हुनि खे मारण वारो ऐं सिंधी माण्हुनि खे तज़लील करण वारो हुनखे चिचलाइण वारो सिंधी माण्हू त अॼुकल्ह जीअण खे कमाल थो सम्झे हुनखे एॾो त माना मफ़लूस कयो आहे उहो जीअं थो सम्झे थो हिन में कमाल आहे पर हिते जीअण बि नथा ॾियनि हाणे मारनि था सो हाणे हिननि खे अखि ॾेखारणी पवंदी ऐं हिननि जो रस्ता रोको करणी पवंदी